अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मलजअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर कुद्दामना व नूर इस्लामना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व आल बैतिही व ज़ुर्रिय्यातिही व अहिब्बाइही व उलमाए उम्मतिही व सुलहाए मिल्लतिही अजमईन। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम व ख़िताबिहिल मुबीन। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलिल्लाहि अलन्नासि हिज्जुल बैति मन इस्तताअ इलैहि सबीला। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन। मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। निहायती वाजिबुल एहतराम
सामईन हजरात, जमात सगोरी, प्यारा मुसलमान भाइरो, अजीज़ो दोस्तो, कुरान शरीफ़ जी आयत सगोरी जो हिकिड़ो मुख़्तसर हिस्सो अवां बुज़ुर्गनि जे आॾो मूं तिलावत कयो आहे, जंहिंजे बारे में ॿ टे ॻाल्हियूं अवां जी ख़िदमत में पेश करण जो इरादो आहे। दुआ फरमायो अल्लाह ताला जल जलालहू अमन वालहू शाल पंहिंजे प्यारे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। उन सां गॾु इहा बि दुआ फरमायो त अल्लाह ताला तव्हां असांखे हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। ही भलारो महीनो ज़िल हज शरीफ़ जो महीनो आहे। इस्लाम जे साल ऐं महीननि जे निस्बत ऐं हिसाब सां इस्लामी साल जो आख़िरी महीनो आहे। अंग्रेज़ी महीनो ऐं अंग्रेज़ी साल जनवरी खां शुरू थी डिसंबर ते ख़त्म थींदो आहे। इस्लाम जो साल, इस्लामी साल मुहर्रम खां शुरू थी करे ज़िल हज शरीफ़ ते ख़त्म थींदो आहे। इस्लामी तारीख़ जे लिहाज़ सां 1420 हिजरी हले थो। उन 20 हिजरीअ जो ही आख़िरी महीनो आहे, जंहिंमें अल्हम्दुलिल्लाह तव्हां असांखे अल्लाह ताला अॼोकी तारीख़ ते मस्जिद शरीफ़ में हिते अचण जी ऐं ॿुधण जी तौफ़ीक़ नसीब फरमाई आहे। मूं चाहियो त महीने जे मुनासिबत सां अवां जे ख़िदमत में शरई दीनी मसाइल अर्ज़ कयां, जेके तव्हां असांजे मथां लाज़िम आहिनि। उन सां गॾोगॾु ॿियूं ॻाल्हियूं बि इंशाअल्लाह ताला हस्बे ज़रूरत अर्ज़ कंदुसि। अल्लाह ताला खां दुआ है शन ख़ुदा ताला तव्हां असांजी हाज़िरी मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए। हिकिड़ो दफ़ो बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ़ पढ़ो त मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कंदो हलां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। आयत सगोरी जी माना खां अॻु में माना तव्हांखे मां आयत जी पोइ थो ॿुधायां। अॻु में प्यारे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस पाक आहे। खुदा जे प्यारे हबीब करीम अलैहिस्सलाम इरशाद फरमायो आहे, बुनियल इस्लाम अला खम्सिन। इस्लाम जो बुनियाद 5 शयुनि जे मथां रखियल आहे। मस्जिद शरीफ़ा हिन जो बुनियाद 4 दीवारुनि जे मथां आहे। उलहंदी दीवार, उभरंदी दीवार, उत्तर वारी दीवार, ॾखण वारी दीवार, इन 4 बुनियादनि जे मथां मस्जिद बिछी आहे। अल्लाह जे प्यारे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था, बुनियल इस्लाम अला खम्सिन। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जेको दीन इस्लाम मां मुहम्मद करीम जी ज़ात बाबरकात खे अता फरमायो आहे, उन जो बुनियाद 5 शयुनि जे मथां रखियल आहे। हज्जतुल वदा जे टाइम ते, आख़िरी हज जे टाइम ते अल्लाह ताला पंहिंजे महबूब पाक जे मथां क़ुरान करीम जी आयत नाज़िल फरमाई, अल-यौमा अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु लकुमुल इस्लाम दीना। अल-यौमा अकमलतु लकुम दीनकुम। ऐं मुंहिंजा प्यारा हबीब, तोखे बि चवां थो, तुंहिंजे उम्मत खे बि चवां थो, तूं पाण बि ॿुध, जहान खे बि ॿुधाए। अॼोके ॾिहाड़े ते मां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात अकमलतु लकुम दीनकुम, तव्हांजे दीन खे मुकमिल करे छॾियो आहे। व अतममतु अलैकुम निअमती,
ऐं मूं पंहिंजी नेमत तव्हांजे मथां मुकमिल करे तमाम करे छॾी आहे। याने एतिरियूं त नेमतूं मूं तव्हांजे मथां कयूं, आख़िरी नेमत ही मूं तव्हांजे मथां अहिड़ी फरमाई आहे जो हिन नेमत खां वधीक ॿी कंहिं नेमत जहिड़ी दुनिया में नेमत कान हूंदी। वरदीतु लकुमुल इस्लाम दीना, मां रब करीम जी ज़ात बाबरकात तव्हांखे जेको दीन इस्लाम ॾिनो आहे उन दीन इस्लाम ॾियण ते मां रब करीम तव्हां खां राज़ी थी वियो आहियां। अवां अंदाज़ो कयो, अल्लाह ताला फरमाए तव्हांजो दीन मुकम्मिल। अल्लाह ताला फरमाए त मूं जेको दीन इस्लाम तव्हांखे ॾिनो आहे उन ते मां राज़ी आहियां। क़बर में वेंदे पुछा थींदई मर रब्बुक, तुंहिंजो रब कहिड़ो? क़बर में वेंदे पुछा थींदई वमन नबीयुक, तुंहिंजो नबी कहिड़ो? पर क़बर में इहा बि पुछा थींदी वमा दीनुक, तुंहिंजो दीन कहिड़ो आहे? एॾो अहम सुवाल आहे जो ज़िंदगी में तोखे उन ते हलणो आहे। क़बर में तोखां उनजो पुछाणो थींदो वमा दीनुक, तूं कहिड़े दीन जो आहे? अल्लाह ताला जा मलाइक तोखां अची क़बर जे अंदरि सवाल कंदा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो वरदीतु लकुमुल इस्लाम दीना, ओ मुंहिंजा बानो मां रब करीम जी ज़ात बाबरकात उहो दीन जेको तव्हां खां क़बर में जंहिंजी पुछा कई वेंदी, उहो दीन जंहिं ते तव्हांखे अमल करणो आहे, उहो दीन जेको ज़िंदगी में तव्हांखे पाण खे हटाइणो आहे, मां अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात तव्हांखे ॾिनो आहे। ऐं उहो अहिड़ो त मां तव्हांखे दीन ॾिनो आहे जो मां तव्हांखे दीन ॾेई मां राज़ी थी वियो आहियां। उन दीन जे लाइ, उन इस्लाम जे लाइ अल्लाह जे हबीब फरमायो त बुनियल इस्लाम अला खम्सिन, उन इस्लाम जी बुनियादी शयूं 5 आहिनि। तव्हां असां मुस्लमान आहियूं। अबा केरु आहियूं? मुस्लमान छा खे चइबो आहे? जेको इस्लाम खे दीन क़बूल करे। मुसलमान ज़ात ना है, मुसलमान को पाड़ो ना है, मुसलमान को कबीलो ना है। मुसलमान हिकिड़ो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुस्लिम क़ौम आहे, हिकिड़ी मिलत आहे जंहिं मिलत जे मथां हलण खवारण खे मुजादा कोरी हुजे, सैयद हुजे, नंढो हुजे, वॾो हुजे, पर 7 पीढ़ियुनि खां वठी करे जेकॾहिं काफ़र यहूदी नसारो आहे ऐं उन पंहिंजे मज़हब खे फिटो करे मुस्लमान थी इस्लाम में अचे थो त उन जे मथां अल्लाह ताला जे हुकुम सां नालो इस्लाम जो रखियो वेंदो। उन इस्लाम जे लाइ नबी पाक जी ज़ात फरमाइनि था बुनियल इस्लाम अला खम्सिन, इस्लाम जो बुनियाद 5 शयुनि जे मथां रखियो वियो आहे। या रसूल अल्लाह कहिड़ो आहे? अल्लाह जे हबीब पाक फरमायो आहे पारो पारो इस्लाम जो बुनियाद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। 7 पीढ़ियों काफ़र वेंजारण सां मुसलमान कोन थींदो। 7 पीढ़ियों काफ़र साबुण हणण सां, खार मखण सां, पाउडर लॻाइण सां मुजादा पाक न थींदो। सॼो दरियाह मथां लाहींसि पर पाक न थींदो। मुजादा जेकॾहिं हुनखे पाक करणो आहे, तोखे या हुनखे पाक थियण जी नियत आहे त सची दिलि सां चवे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था पिया त इस्लाम में अचणु एॾी त अल्लाह पाक जी रहमत आहे जो इंसान जे मथां 100 साल जा गुनाह हुजनि, 100 साल जूं ज़िनाऊं हुजनि, 100 साल जा शिरक जा कम हुजनि, 100 साल हुन जे मथां ॾोह हुजनि व्याज खाइण जा या ॿिया गुनाह करण जा, प्यारावा हरकन खाइण जा, 100 साल जो गुनहगार थियल आहे। पर जेकॾहिं इस्लाम में अचे थो, नबी पाक जे दीन खे, अल्लाह जे दीन खे क़बूल करे थो पियो, अल्लाह जो हबीब फरमाईंदो आहे ईअं पाक थी वेंदो आहे ॼण माउ जे पेटां अॼु ॼाओ आहे। 100 साल जो मुजरिम, 100 साल जो मुशरिक, 100 साल जो बेदीन, 100 साल जो काफ़र, 100 साल जो ला मज़हब जेको सॼो सारो कारो लॻो पियो हुजे, पर जॾहिं इक़रारुम बिल लिसान व तस्दीक़ुन बिल क़ल्ब, ज़बान सां इक़रार करे ऐं उन इक़रार जी दिलि सां तस्दीक़ करे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह चवंदो आहे त मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सची ज़ुबान आहे। सचो नबी फरमाए थो त ईअं पाक थींदो आहे ॼण अम्मा जे पेट में हाणे ॼाओ आहे। बसि इस्लाम कुफ्र खे मिटाईंदो आहे, इस्लाम शिरक खे ख़तम कंदो आहे, इस्लाम बेहयाई बुराई खे ख़तम कंदो आहे,
इन इस्लाम जी बुनियादी रुकन वारी शइ इब्तिदा वारी आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। हाणे जंहिं शख़्स ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चयो इन में ॿिनि ॻाल्हियुनि जो इक़रार थो करे। दुरूद पढ़ त मां थोरी जी वज़ाहत कंदो वञा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। यानी इस्लाम के दीन कबूल करे तो चवे तो ला इलाहा इल्लल्लाह, ला नफी तो करे। हजरत रोज़े वाला फरमाइदार लाए तरार ला जी, लाए तरार ला जी खणी खच रखे हण। ला हिकड़ी तलवार आ, एड़ी तलवार आ जो हीअ खणी फेरा तो न ला सां सब गैर कटजी था वञनि पिया, को बि गैर न रहंदो आ। ला ला इलाह, को बि माबूद कोन्हे, कंहिंजी बि इबादत कोन कंदासे इल्लल्लाह। जेकॾहिं असां इबादत कंदासे त हिकिड़े अल्लाह जी कंदासे। ओ अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम। ओ रब करीम जी ज़ात बाबरकात जेको पंहिंजे ज़ात में बि बेमिसल आहे, सिफ़ात में बि बेमिसल आहे। न को खाए, न को पीए, न को निंड करे, न को झलाकी अचेसि, न को थकिजे, न को कंहिंजी का नज़र पंहिंजी दूर फरमाए। अल्लाह ताला जी ज़ात जो शान आहे लम यलिद व लम यूलद, न कंहिंजो ॼण अल्लाह न कंहिंखे ॼणींदो आहे। रब करीम जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे मां कंहिंजो मोहताज कोन आहियां, सारो जहान मुंहिंजो मोहताज हूंदो आहे। सारे जहान खे ॾेहन खे ॾियण वारो मां रब्बुल आलमीन आहियां। सारे जहान जे पन पन ते, ज़र्रे ज़र्रे ते, कीली माकोड़े ते, नंढे वॾे ते, जबलनि में, पहाड़नि में, झंगलनि में, दरियाहनि में, सतनि समुंडनि जे तरे में जेका मख़लूक आहे रब फरमाए थो सभिनी जे मथां मां अल्लाह जी हिक जहिड़ी नज़र आहे। ला इलाहा इल्लल्लाह, को बि माबूद न आहे। झुकंदासीं अल्लाह जे आॾो, सजदो कंदासीं अल्लाह जे आॾो, अल्लाह पाक जी इबादत कंदासीं, खुदा खां सवा ॿिए जी बात कोन कंदासीं। सजदो अल्लाह खे कंदासीं, अल्लाह खां सवा ॿिए खे सजदो कोन कंदासीं। अल्लाह ताला फरमाए थो ला इलाहा इल्लल्लाह। ला इलाहा जी माना ॿियो को बि माबूद कोन्हे मगर माबूदात हिकिड़ो अल्लाह आहे। हाणे इस्लाम में दाख़िल थियण खां पहिरीं पहिरीं शइ में असां अल्लाह जे वहदानियत जो इक़रार था कयूं त अल्लाह खां सवा ॿियो को बि माबूद कोन्हे। असांजी निमाज़ कुल इन सलाती व नुसुकी व महयाया व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन ला शरीक लहू व बिज़ालिका उमिरतु व अना अव्वलुल मुस्लिमीन। नमाज अल्लाह जे लाइ, कुर्बानी अल्लाह जे लाइ, रोज़ा अल्लाह जे लाइ, ज़कात अल्लाह जे लाइ, सजदा अल्लाह जे लाइ, हयाती अल्लाह जे लाइ, मरण अल्लाह जे लाइ। जो कुछ भी ज़िंदगी जो ॾिहाड़ो आहे असांजो उथण वेहण सभु ख़ुदा जे वास्ते आहे। अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजा हबीब चई ॿुधा माण्हुनि खे ला शरीक लहू, उहो रब करीम आहे जंहिंजो को शरीक कोन्हे को। व बिज़ालिका उमिरतु, मां मुहम्मद करीम खे बि इहो ई हुकुम मिलियल आहे। व अना अव्वलुल मुस्लिमीन, ऐं दुनिया वारो ॿुधी छॾियो त सभ खां अव्वल अव्वल रब खे मञण वारो बि मां मुहम्मद करीम आहियां। मुसलमानी जे लाइ इहा शइ तुंहिंजे लाइ ज़रूरी आहे। हर फेल जेको नेकी वारो आहे ख़ुदा कारण हुजे। बुज़ुर्गान दीन फरमाईंदा आहिनि, ख़ुदि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी मूं हदीस पाक पढ़ी आहे जंहिंमें पाण फरमाए थो त ख़ुदा कारण वारी इबादत में रियाव करण बि हिकिड़े क़िस्म जो शिरक आहे। जेको कम खुदा कारण करणो आहे उहो रियाव सां कयईं त फलाणो ॾिसी वाह वाह करे अलाह कारण थो, पर अलाह तो हबीब फरमाए थो इहो बि शिरक में शामिल आहे। करणो थी अलाह जे लाइ, ॾेखारी थो ॿियनि खे। इहो तुंहिंजे इबादत वारो कमु जंहिंमें रियाव थो अची वञे, इहो रियाव वारो कमु तुंहिंजो बि शिरक में शुमार आहे। अलाह साईं जल जलालु अमन वालो फरमाईंदो आहे बाना तुंहिंजो जेको बि कमु हुजे नेकीअ वारो, इबादत जे नियत वारो, उन में सिर्फ़ मुंहिंजी रज़ा मतलूब हुजे। ईअं चओ त हे मां कमु ख़ुदा कारण कयां थो, अल्लाह राज़ी थिए। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, निमाज़ जहिड़ी क्या बि शइ आहे? ॻाल्हाए वदा पर कली दे दरे दोज़ खस्ता नमाज,
के बर रूए मर्दुम गुजारी दराज जेका माण्हुनि जे ॾेखारण जे लाइ नमाज़ डिघी करे पढ़जे त माण्हू वाह वाह कर। अल्लाह पाक जल जलालु मन वारू जी इबादत आ, नमाज़ आ, इबादत आ, सजदो ख़ुदा जे लाइ आ। पर बुज़ुर्ग फरमाइनि था इहा नमाज़ जेका माण्हुनि जे ॾेखारे जे लाइ पढ़ी थो या अल्लाह पाक कोन क़बूल कंदो या दोज़ख जी चाबी थी। छो त इबादत में रिया हिकिड़े क़िस्म जो शिरक आ। इबादत ख़ुदा जी कबी, अरब करीम खे पंहिंजो माबूद बरहक मञिबो। ला इलाहा इल्लल्लाह जो मक़सद इहो आहे त तो अल्लाह पाक जे लाइ इक़रार कयो त हाणे मां चवां थो को बि माबूद कोन्हे, हिकिड़ो अल्लाह आहे। हाणे जॾहिं इक़रार कयो थी त हाणे चवण बि वठो न। उन खां बाद में ॿिए नंबर में साॻे कलमे में चवंदो आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह। इन जी माना है त मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो नुमाइंदो आ, अल्लाह जो रसूल आ, अल्लाह जो मोकिलियल आ। याने तूं इक़रार कंदो आ जंहिंखे अल्लाह पाक मोकिलींदो आ सो पंहिंजे तरफ़ खां कोन ॻाल्हाईंदो आ। अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात तोखे कलमे पढ़ाइण खां बाद में ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह चवण खां बाद में तुंहिंजे कल्ब खे साफ़ करे छॾियो, तुंहिंजे दिलि मां शक कढी छॾियईं, गैर कढी छॾियईं। तुंहिंजे दिलि में हाणे यकीनन इहा ॻाल्हि अचणु खपे त मुंहिंजे महबूब खे मां अल्लाह जो रसूल मञा थो। हाणे महबूब पाक जे ज़ुबान मां जेका बि ॻाल्हि निकिरंदी सा पंहिंजी कान हूंदी, जंहिं मोकिलियो आहे उन जी हूंदी। गवर्नर में कंहिंखे शक आहे त गवर्नर जी पॉलिसी गवर्नमेंट जे ख़िलाफ़ हूंदी। कमिश्नर आहे उन जे लाइ तव्हां सोचे सघो था त इन जी पॉलिसी गवर्नमेंट जे ख़िलाफ़ हूंदी। डीसी आहे अवां सोचे नथा सघो त उन जी पॉलिसी गवर्नमेंट जे ख़िलाफ़ हूंदी। मुंहिंजा दोस्त अला हाज़ल कियास हुकूमत जा जेके बि नुमाइंदा आहिनि उहे हुकूमत जा नुमाइंदा आहिनि, उन्हनि जी पॉलिसी हुकूमत जी पॉलिसी आहे, हुननि जो कानून हुकूमत जो ठहियल कानून आहे, हुकूमत जे कानून खां ॿाहिरि कोन था हलनि। अड़े मामूली हाकिम हल अॼु आहिनि सुभाणे न हूंदा, इन्हनि जी पॉलिसी हुकूमत जे ख़िलाफ़ कान वेंदी। ऐं अल्लाह ताला जंहिंजे 030647555525 मथां पूरो क़ुरान नाज़िल फरमायो उन जी पॉलिसी बि ख़ुदा जे पॉलिसी जे ख़िलाफ़ कान हूंदी। अल्लाह ताला क़ुरान पाक में इरशाद फरमायो आहे मन युतिइर रसूल फ़क़द अता अल्लाह। शक न कजो मता भायो अवां जे सोच में हुजे त नबी ही जेको कम करे थो अलाह कीअं थो करे, अलाह छा थो चवे पियो। न अल्लाह ताला ॻाल्हि ई अॻ में रसूल जी करे थो फरमाए थो मन युतिइर रसूल फ़क़द अता अल्लाह। ॿुधी छॾियो जंहिं बि मुंहिंजे प्यारे रसूल करीम जी ताबेदारी कई, ईअं सम्झो त रसूल जी ताबेदारी कई माना मुंहिंजी ताबेदारी कई। साईं हज़रत अल्लामा मौलाना हाफ़िज़ मोहम्मद इस्माइल साहब दामत बरकातुहुल आलिया जेको अवां जे पाड़े में नौशहर फिरोज जे शहर में अज़ीम शान मदरसो क़ाइमु करे दीन जी ख़िदमत फरमाए रहियो आहे। अल्हम्दुलिल्लाह मां ख़ुशामद न पाण कंदो आहियां न मूंखे वणंदी आहे, पर हक़ीक़ी ॻाल्हि थो कयां त असांजे जमाअत में अल्हम्दुलिल्लाह 600 खां वधीक उलमा पैदा कया आहिनि। पीर साईं सरदार जे मदरसे जामिया राशिदिया मां सिकंदरी उलमा अल्लाह जे फज़लो करम सां पूरी सिंध में दीन जी ख़िदमत करे रहिया आहिनि। दुआ कयो पीर साईं जो फैज़ ख़ुदा क़यामत ताईं जारी फरमाए। उन्हनि सभिनी उलमा में बहितरीन उलमा में जेके सुठे खां सुठा उलमा पढ़ाइण वारा आहिनि ऐं पढ़ाइनि था पिया, उन्हनि मज़ा अल्लाह ताला साईं खे बि नवाज़ियो आहे जेको बहितरीन ख़िदमत करे रहियो आहे। अवां खे ॿुधायूं न त नबी करीम अलैहिस्सलाम जा सहाबी हदीसूं यादि कंदा हुआ। हिर्स हूंदो हुयो त महबूब छा फरमायो आहे, उथण वेहण ॻाल्हाइण घुमण फिरण। महबूब करीम अलैहिस्सलाम जा सहाबी घर जो कमकार छॾे ॾींदा हुआ, कारोबार कोन कंदा हुआ। एतिरो त दीन सिखण जो हिर्स हूंदो हो, ख़ुदा जो कसम आहे पंहिंजे पेट जी बि उनखे परवाह कान हूंदी। हफ़्तनि जा हफ़्ता बुखिया वेठा हूंदा हुआ, पाणीअ ते गुज़र कंदा हुआ, खार कहकड़ी ते गुज़र कंदा हुआ। इन्हीअ जे करे त मतां सोहबत कज़ा थी वञे, नबी करीम जूं हदीसूं कज़ा थी वञनि। सैयदना अबू हुरैरो पंहिंजो वाक़ियो थो ॿुधाए त हिकिड़े ॾिहाड़े हफ़्तो गुज़री वियो, साथी मूंसां ॿिया बि 69 ॼणा हुआ, 70
ॼणा कुल हासे हिकिड़ो मां 69 ॿिया कुल टोटल 70 8 ॾींहं गुज़री विया असांखे मानी न मिली लालच कहिड़ी में वेठा आहियूं त रसूलुल्लाह जूं हदीसूं सिखूं अंदाज़ो कयो जेकॾहिं असांखे हिकिड़ो वेलो मानी नथी मिले उस्ताद ख़ान मोहम्मद असांखे मानी कान खाराई आहे तव्हांखे कान खाराई आहे हाणे जलसो वला पोइ 11 मुंहिंजी मर्ज़ी ख़तमु कयां 12 कयां 1 कयां 2 कयां पोइ मानी मिलेव मर्ज़ी आहे त मालिक पर पेट में त पुलिस हूंदी 2 कलाकनि जे लाइ असांजो कहिड़ो हाल थो थिए ऐं जन 8 ॾिहाड़ा न खाधो पीतो हूंदो तंहिंजो कहिड़ो हाल हूंदो ख़ुदा पाक जो कसम आहे इंसान सां नफ़्स बि आहे बुख बि आहे पेट बि आहे पर मुंहिंजा दोस्तो मुंहिंजे महबूब पाक जी सोहबत अहिड़ी मिठी हूंदी जो सहाबा किराम खां हर शइ ॻाल्हि विसरी वेंदी हुई दिलबर बि त दिलबर हो न साईं हा महबूब त महबूब हो न जंहिं महबूब करीम जी सोहबत माण्हुनि खां बुखूं विसारे छॾियूं बचा विसारे छॾिया सूर विसारे छॾिया उन महबूब जे इश्क में मस्त लॻा पिया हूंदा हुआ जॾहिं डॉक्टर कंहिंखे इंजेक्शन हणी उज़वो हुनजो सुन्न करे छॾींदो आहे पोइ पियो वढेसि पियो टुकेसि पियो ऑपरेशन करेसि हुनखे का ख़बर कान पवंदी आहे हालांकि रॻूं बि आहिनि रत बि आहे सूर बि आहे पर हुनखे इंजेक्शन अहिड़ी लॻी वेंदी आहे जो दर्द कोन थींदो आहे पर मुंहिंजा कलाक 2 कलाक 4 कलाक वरी हो नशो लहंदो वरी बाह में सूर तकलीफ़ पोइ फट पिया छुटाईंदा पर मुंहिंजे हबीब करीम मोहब्बत जी अहिड़ी इंजेक्शन हणी छॾी जो सारी ज़िंदगी साहबा किराम मस्त लॻा पिया नारे तकबीर अल्लाहु अकबर नारे रिसालत या रसूल अल्लाह नारे तहकीक हक चार या नारे विलायत नारे हैदरी या ओ मुंहिंजा मिठड़ा भा हज़रत अबू हुरैरा साईं फरमाए थो 8 ॾिहाड़ा थिया बुख बेहाल कयो वेठड़ो आहियां ज़ोहर जी नमाज़ पढ़ी हबीबन करीमन जे कचहरी में हिकिड़ी कुराड़ी प्यालो खणी आई आहे खीर जो काठ जो प्यालो आहे अर्ज़ थी करे या रसूल अल्लाह मां दिलि में तमन्ना कई त जेकॾहिं मुंहिंजे बकरनि खीर जो प्यालो भरे ॾिनो त रसूलुल्लाह जे दरबार में खणी वेंदसि क़िबला क़बूल फरमायो पाण संदन आदत हूंदी हुई हिकिड़ी खारक छो न मिले पर वठंदा हा वठी पाण दुआ फरमाईंदा हा अबू बकर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुराड़ी लाइ दुआ घुरी अबू हुरैरा चयो त अॼु मज़ो थी वियो मां हाज़िरी जो नौकर आहियां महबूब जी आदत हूंदी आहे पाण अकेला कोन पीअंदा आहिनि सभिनि खे पीआरींदा आहिनि जे अॼु साईं न मूंखे सॾु करे ॾिनो त ॾढ़ो त मां ॾींदोसां सभु ओ मुंहिंजा मिठड़ा भादीद हदीस जे किताबनि बाबुल मौजज़ात में लिखियल आहे मुंहिंजे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात सॾी अबू हुरैरे खे अबू हुरैरा हेॾे आहे ॾाढो ख़ुशि थियुसि सॾ जो थियो ॾाढो ख़ुशि थियुसि त यकीनन अॻ में मूंखे था ॾियनि मुंहिंजे महबूब पाक फरमायो अबू हुरैरा हे वठ पर पीउ न छा कयां पाण फरमाइनि था मुंहिंजा 69 सहाबी वेठा आहिनि हितां खां शुरू कर सभिनि खे पीआरींदो अच दिलि में चयुमि त सभई मूं जहिड़ा बुखारा हूंदा इहो त हिते हिकिड़ो ई पूरो करे छॾींदो हाणे हुकुम जी बि इनराफ़ी न करणी आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे पंहिंजे हथनि सां ॾिनो माई हबीबन खे ॾिनो हबीबन पंहिंजे हथनि में आणे मुंहिंजे हवाले कयो मां महबूब जे हुकुम जी फर्मा बरदारी कई पर दिलि में इंसानी तक़ाज़ा मुताबिक़ बशरी तक़ाज़ा मुताबिक़ माण्हू उस्मा बि आख़िर उन्ही तक़ाज़ा मुताबिक़ दिलि में मिड़ी 4% ख़्यालु हुयो त अॻु में जेकर मां पीआं पर माशाअल्लाह हाणे साईं चयो आहे ॾियां थो शुरू जो कमु हिकिड़े पीतो अबू हुरैरा चयो थो ख़ुदा जो कसम आहे जॾहिं प्याले में पीबो आहे त पाणी या खीर हेठि लहंदो वेंदो आहे मां ॾिसां पियो साहबी ढुक भरींदो पियो वञे प्याले मां खीर छोलियूं भरींदो मथे चढ़ंदो पियो वञे अब आहे गिलास पियो आहे न कि पीबो त पाणी हेठि वेंदो मथे ईंदो न साईं हेठि वेंदो मुथे तुसे हाल में हुआ और अबू हुरैरा साईं फरमाए थो त मां ॾिसां पियो पीआरियां पियो त उहो पाणी खीर जो जेको प्यालो हो उहो हेठि न पियो वञे हो ढुक भरींदो वञे मथे ईअं उधमा खाईंदो मथे चढ़ंदो पियो वञे 69 सभिनी खे पीआरे
प्याले खे जो निहारियां ओतिरे जो ओतिरो भरियो पियो आहे, हुन में का कमी कान आई आहे। जमल मुंहिंजो वारो आयो, हाणे 70 मां हिकिड़ो आख़िरी मां आहियां। फतबस्सम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सोणे नबी करीम मुर्की मुझे निहारियो आहे। पाण फरमाइनि था, ऐं अबू हुरैरा हाणे तुंहिंजो वारो आहे पीउ। पीअण शुरू कयुमि, पी 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 ढो कयुमि, मुंहुं तां हटायां त प्यालो ओतिरे जो ओतिरो आहे। पाण फरमाइनि वरी पीउ, मां वरी पीतो आहे। पाण फरमाइनि था वरी पीउ। मां तॾहिं ॿियनि खे हिकिड़ो हिकिड़ो दफ़ो पीआरे ड्रहो करायो आहे। तुंहिंजे दिलि जे ख़्याल जे करे तोखे बार बार 3 दफ़ा चवां थो पीउ पीउ पीउ। मालूम थियो त अल्लाह जे नबीअ खे उम्मत जे दिलि जे हाल जी बि ख़बर हूंदी आहे। 3 दफ़ा मूंखे जॾहिं सोणे नबी साईं पीआरियो, उन खां बाद में पाण मूंखां वापसि वरितऊं। वाह रहमत वारा नबी, वाह शफ़क़त वारा नबी। ॾिसो मुंहिंजे प्यारे नबी पाक अलैहिस्सलाम जी केॾी शफ़क़त आहे। मुंहिंजा अदा के ग़रीब हूंदा, के सादड़ा हूंदा, के मिस्कीन हूंदा, के पोढ़ा हूंदा, के जवान हूंदा। उन 70 सहाबा किराम जे वात ते चढ़ियल ओबर वारो प्यालो हबीबन पंहिंजे मुंहुं मुबारक ते चाढ़ियो आहे। सबक ॾिनो सरकार त मुसलमान मुसलमान खां नफ़रत न करे, मुसलमान मुसलमान जो ओबारो भली पिए। महबूब से फरमाइनि था सुवरुल मुमिन शिफाउन, मुसलमान मोमिन जी ओबर शिफा हूंदी आहे, नफ़रत न कबी आहे। असांजे मुल्क में रवाज आहे, जेकर अधु ढुक पाणी जो 2 ढुक भरे गिलास में पाणी बचल हूंदो त उहो ॿियो हारे वरी ॿियो विझंदासीं। नबी करीम फरमाइनि था क़यामत जे ॾिहाड़े इन पाणीअ जे ढुक हारण जी बि ख़ुदा तोखां पुछा कंदी। सैयदना अबू हुरैरा फरमाए थो, हिकिड़ो सहाबी सगोरो आयो आहे नबी करीम अलैहिस्सलाम जे कचहरीअ में हदीसुनि लिखण जे लाइ। हुन जो ख़्यालु इहो थी पियो त मुंहिंजे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कुझु फरमाइनि था, कुझु यादि थिए थो, कुझु विसरी थो वञे, तंहिंजे करे लिखी छॾियां त जॾहिं बि का ॻाल्हि विसरे त हुनखे भेरो ॾींदो वञा। लिखत शइ हूंदी त महफ़ूज़ रहंदी। हदीस पाक जे किताबनि मां असां जेतिरे क़दुरु हासिल कयो आहे त ईअं आम तरह सां के माण्हू चवंदा आहिनि त इमाम बुखारी 80 साल खां पोइ आयो, 150 साल खां पोइ आयो। इमाम मुस्लिम साईं एतिरो अरसो पोइ आयो, इमाम अबू दाऊद हेतिरो अरसो पोइ आयो। उन्हनि बुज़ुर्गनि एतिरे अरसे खां पोइ हदीसूं गॾु कयूं। हाणे इन विच में साईं रसूलुल्लाह खां वठी इमाम बुखारी ताईं कई समय माण्हू गुज़री आहे। लफ़्ज़ हेठि मथे थिया हूंदा, कंहिं छा ॿुधो हूंदो, कीअं ॿुधो हूंदो, कीअं चइजे त इहे साॻियूं हदीसूं आहिनि। पर न अदा, असां जे कुझु हदीस जे किताबनि में पढ़ियो आहे त ख़ुदि रसूलुल्लाह जे ज़माने में सहाबा किराम बाक़ाइदे लिखी रखंदा हुआ, यादि बि कंदा हुआ पर लिखी बि रखंदा हुआ। हदीस जे किताबनि जो लिखण जो फन उन ज़माने खां वठी करे हो। हज़रत नबी करीम अलैहिस्सलाम जो प्यारो सहाबी अबू हुरैरा फरमाए थो, हिकिड़ो सहाबी सरकार जे कचहरी में आयो आहे, पाण सां मस्कुपड़ी बि खणी आयो आहे, किल्क बि खणी आयो आहे, हिकिड़ो कागज़ को खणी आयो आहे या को चमड़ो खणी आयो आहे। लिखण जा असबाब अची कचहरी में वेठो आहे। हबीब जी ज़ात अञा आया ख़ैर का हुआ, इंतज़ार करे वेठो आहे त ईंदा फरमाईंदा, लिखंदो वेंदुसि। अबू हुरैरा फरमाए थो, हिकिड़े कचहरी में साहबी चस ॾे ख़बर जो कलम खणी आयो आहे, मस खणी आयो आहे, कहिड़ो इरादो थी? चई इरादो इहो आहे त नबी साईं जेको फरमाईंदासीं लिखंदो वेंदुसि। चई न न लिख। छो छो लिखां? ॻाल्हि ॿुध, नबी करीम जी ज़ात बाबरकात कॾहिं गुस्से में हूंदा, नबी करीम जी ज़ात बाबरकात कॾहिं ख़ुशीअ में हूंदा, नबी पाक जी ज़ात बाबरकात कॾहिं पंहिंजे फ़िक्र में हूंदा, नबी करीम जी ज़ात बाबरकात कॾहिं कहिड़े गम में गर्ती में हूंदा। इंसान हिक जहिड़ी ॻाल्हि कोन कंदो आहे, कमल सर्द कमल गरम कमल घटि कमल वधे। तंहिंजे करे हर हिकु ॻाल्हि न लिखबी, सभु का ॻाल्हि न लिखबी, उहा लिखबी जंहिंखे महबूब इजाज़त ॾे त क़िबला हे दीन जी ॻाल्हि आहे, इहा लिखूं, पोइ उहा लिखबी। बाक़ी कचहरीअ में कई ॿियूं बि ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, तंहिंजे करे हर का ॻाल्हि लिखण जहिड़ी कान्हे का। मां झलियाए थो, न लिख, उहा लिख जेका कम जी हुजे। हुन पंहिंजे पर में ठीकु सोचो। हाणे हुनजो पाण में गुफ़्तगू हले पियो, जहिड़ो लॻो पियो आहे मथां महबूब अची विया।
अल्लाह जे हबीब करीम वेहण सां पुछा कई ॾियो ख़बर ही छा थो चवे, ही छा थो चवे। हुन चयो क़िबला मां त इरादो करे आयो आहियां जो कुझु फरमाईंदो सो लिखंदो वञा, उहो वरी यादि कयां मूंखे कमु ईंदो। पर ही झले थो त न लिखो, कॾहिं साईं गुस्से में आ, कॾहिं ख़ुशी में आ, कॾहिं गणती में आ, कॾहिं ग़म में आ, कॾहिं सर्दी में आ, कॾहिं गर्मी में आ, कॾहिं सोच फ़िक्र में आ, कॾहिं कहिड़े ख़्याल में आ, कॾहिं कहिड़े ख़्याल में आ। हर का ॻाल्हि कान लिखबी आ। हे ईअं थो चवे, मां थो चवां लिखां। हाणे साईं जन जेको फ़ैसिलो कनि, हज़रत अबू हुरैरा जा लफ़्ज़ आहिनि। नबी करीम जी ज़ात वधीक कोन फरमायो, ॿिन्ही खे इशारो करे पंहिंजे वात मुबारक ॾे आउर खणी फरमाइनि था ला यख़रुजु मिन्हु इल्लल हक़। ख़ुदा जे ज़ात जो कसम आ, ॿुधी छॾियो मां मुहम्मद जे वात मां हक़ खां सवा ॿियो कुझु निकिरंदो ई कोन्हे को। या सोच ई ग़लति आहे कंहिंजी जेको चवे त नबी कॾहिं गुस्से में आ, कॾहिं ख़ुशी में आ, कॾहिं गणती में आ, कॾहिं ग़म में आ, कॾहिं ख़ुशी में आ, कॾहिं कहिड़े हाल में आ, कॾहिं कहिड़े फ़िक्र में आ। दीन जी ॻाल्हि लिखबी, बाक़ी ॿी का बि ॻाल्हि कान लिखंदी। नबी से फरमाइनि था मुंहिंजे ज़ुबान मां हर का ॻाल्हि दीन ई दीन हूंदो आहे। अल्लाह ताला पंहिंजे क़ुरान मजीद में भी इरशाद फरमायो आहे, हुअ नबी करीम जी हदीस ला यख़रुजु मिन्हु इल्लल हक़। हिन वात मां हक़ खां सवा ॿियो कुझु कोन निकिरंदो आहे। पर क़ुरान बि ॿुध, अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमायो आहे मा आताकुमुर रसूलो फख़ुज़ूहु वमा नहाकुम अन्हु फंतहु। अल्लाह ताला पंहिंजे वाहिदुल कार कलाम में इरशाद फरमाए थो पियो त मुंहिंजो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कुझु बि तव्हांखे ॾे सो मुंहिंजे हबीब खां वठंदा वञो, जंहिंखां झलेव तंहिंखां रुकंदा वञो। ॿिए हंधि अल्लाह ताला फरमायो वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा। मुंहिंजे नबी करीम जी ज़ात बाबरकात जे गुफ़्तगू जे लाइ अल्लाह ताला जो क़ुरान फरमाए थो त मुंहिंजो नबी पंहिंजे इरादे सां कोन ॻाल्हाईंदो आहे। यानी जो कुझु बि ॻाल्हाईंदो आहे सो मुंहिंजे प्यारे महबूब मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॻाल्हाइण ख़ुदा जे वही मुताबिक़ हूंदो आहे। तव्हांजो इन ॻाल्हि ते एतबार आहे? नबी जो हर कौल कुरान मुताबिक, समझन हर गुफ्तगू इस्लाम दीन। का बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जी ॻाल्हि ख़ुशि तबई कंदा हुआ, सभु हक़ हूंदी। ख़ुशि तबई पाण ख़ुशि तबई कंदा हुआ, पर उहा ख़ुशि तबई बि हक़ हूंदी। मां हिकिड़ो मिसाल तोखे ॾियां। हिकिड़ी माई आई कुराड़ी आहे, अर्ज़ कई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, दुआ फरमायो त अल्लाह मूंखे जन्नत ॾे। पाण ख़ुशि तबई फरमाइनि था त कुराड़ियूं जन्नत में न वेंदियूं। छा फरमायूं त कुराड़ियूं जन्नत में न वेंदियूं। माई रोई ॾिनो, नबी साईं चवे न वेंदियूं त पोइ काथऊं वेंदसि। हबीब फरमायो छो थी रोई? क़िबला तव्हां फरमायो था त कुराड़ी जन्नत में कान वेंदी, पोइ मां छो न रोआं? पाण फरमाइनि था कुराड़ी थी न वेंदी, वेंदी त जवान थी वेंदी। माना कुराड़प वारे हाल में न वेंदी। सरकार फरमा जुर्दुन मुर्दुन, नौजवान हूंदा, गभरू लसराट हूंदा, 18 सालनि जा जे चइबा मुछनि जी रेह अचे, अलाह गलनि ते वार लहनि। नबी सही फरमाइनि था 80 साल जो हुजे, 100 साल जो हुजे, ॿार हुजे, जेके बि जन्नत में वेंदा सभु हिकिड़ी उमट जा लासराट थी नौजवान थी वेंदा। मां मोहम्मद सां ख़ुशि तबई कई आहे, कुराड़ो थी न वेंदे, जे कुराड़ा वेंदे त जवान थी वेंदे। महबूब करीम सच बि चयो, ख़ुशि तबई बि करे छॾियो। माना नबी करीम जी ख़ुशि तबई बि कूड़ न हूंदी आहे। हिकिड़ो सहाबी आयो हदीस में, या रसूल अल्लाह मूंखे उठ खपे, मूंखे सफ़र ते वञिणो आहे, उठ आहे कोन, हुयो को मुंहिंजो मरी वियो आहियां, छा महिरबानी थिए उठ जी इनायत थिए, उठ ॾियो मूंखे। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो ख़ुशि तबई कयां, दिलि में फरमायूं हाओ तोखे उठ थो ॾियां, उठ जो बच्चो। छा थो ॾियां? हुन चयो की भला मूंखे हितां खां बांधीअ खां वञिणो आहे मोरे मिसाल, या मके खां वञिणो आहे मदीने, या मदीने खां वञिणो आहे ताइफ़। हाणे उठ जे बचड़े ते मां कढ़ी चढ़ी छा कयां? मां त सुवारी जो उठ घुरियो आहे। रहमत लिल आलमीन फरमाइनि था जे सुवारीअ जो उठ हूंदो त हूंदो त उठ जो बचो, बकरी जो बचो त कोन हूंदो। बचो छाजो हूंदो?
उठ जो ही हूंदो माना मुझे महबूब करीम अलैहिस्सलाम जी खुशतबई बि हक़ हूंदी ही खुशतबई बि सच हूंदी ही खुशतबई में बि नबी करीम जी ज़ात कूड़ न ॻाल्हाईंदा हा छो त जंहिंजी ज़ुबान खे अल्लाह पंहिंजो कलाम फरमाए वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा उन महबूब करीम जी ज़ुबान खे अल्लाह पंहिंजो कलाम फरमाए उन महबूब करीम अलैहिस्सलाम जो हर गुफ्तगू हर कौल शरीयत मुताबिक़ हूंदो हो एतिरे क़दुर जो मां अॼु सुबुह ताज़ो हिकिड़ो किताब वेठे पढ़ियो किताब जो नालो शिफ़ा शरीफ़ अशिफ़ा बिहुकूकिल मुस्तफ़ा जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लामा क़ादी अयाज़ रहमतुल्लाह अलैह चोटी जो मुहद्दिस आ चोटी जो मुजादा सीरत निगारा महबूब जो वॾो परवानो आशिक आ अल्लामा क़ादी अयाज़ रहमतुल्लाह अलैह उलमा खे ख़बर आहे त हुन जो मक़ाम केॾो वॾो आहे उन शिफ़ा शरीफ़ में हिकिड़ी हदीस पाक लिखी त नबी सही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिकिड़े सहाबी जो क़िबला असां ॾिसंदा आहियूं कॾहिं कॾहिं तव्हां खां निमाज़ में सहव पइजी वेंदी आहे पोइ जे नबी भुलिजे त बाक़ी छा बचो मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो अल्लामा क़ादी अयाज़ रहमतुल्लाह अलैह शिफ़ा शरीफ़ में लिखनि था पिया हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबी खे फरमायो त मुंहिंजा प्यारा सहाबी इहा मुंहिंजी सहव बि तव्हांजे लाइ सुन्नत आहे जे मां मुहम्मद करीम खे सहव न पवे अव्हां खे सहव पवे त तव्हां कीअं सहव जो किफ़ारो ॾींदव मां मुहम्मद करीम जी ज़ात खे भुल का न थींदी आहे पर भुलिजी तव्हांखे ॾेखारींदो हा त तव्हां लाइ सुन्नत बणिजी वञे भुलिजी ॾेखारींदो आहे चओ भुलिजी ॾेखारींदो आहियां माना तव्हांखे सेखारींदो आहियां भुलबो न आहियां नबी खे भुल न थींदी आहे बा नबी खे भुल थिए अलाह चवेसि त 4 रकातूं नबी भुलिजी चवे 3 रकातूं त दीन जो बेड़ो त वियो न बा अलाह चवेसि 83 पारा ऐं नबी भुलिजी चवे 40 पारा हड़ वई आहे न इहे त शिया चवंदा आहिनि मवाली त अलाह ताला जल जलालू अमन वालो जिब्रील खे मोकिलियो त अली ॾे क़ुरान खणी वञ कंहिं ॾे अली ॾे क़ुरान खणी वञ पोइ जिब्रील भुलिजी पियो अली सुतो पियो हो जिब्रील जी यारी ही मुहम्मद सां पोइ अली ॾे कोन वियो भुलिजी वियो आहे जेका वही ही सां वञी नबी खे ॾिनई सॼो जहान चवे क़ुरान जा 83 पारा ही चवनि 40 पारा ऐं मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मूंखे ॿुधा त जेकॾहिं जिब्रील भुलिजी पवे त क़ुरान ग़लति थी वञे जिब्रील भुलिजी पवे दीन ग़लति थी वञे छो त अल्लाह ई रसूल जे विच ते वास्तो इहो हूंदो हो अहिड़े तरीक़े सां ख़ुदा न ख़ास्ता जे नबी भुलिजी पवे त पोइ दीन त मुजादा शक वारो थी पवंदो तंहिंजे करे मुस्लमान जो अक़ीदो आहे ऐं हक़ीक़त बि आहे त नबी भुलबो नाहे पर भुलिजी ॾेखारींदो आहे ऐं उनजी वरी सहव ॾेई तव्हांखे सुन्नत करे ॾेखारींदो आहे नबी करीम फरमाए था मां अल्लाह जे तरफ़ खां मोकिलियल मूंखे जेको पढ़ाइण वारो अल्लाह वासो मां कीअं भुलबुसि अल्लाह ताला कुरान पाक में फरमायो अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो आहे मां रब रहमान हा जे कामिल इंसान खे पैदा कयो आहे जेके इल्म मा कान व मा यकून जो पढ़ाए छॾियो आहे जो कुझु थियणो आहे जो कुझु थींदो सभु जो सभु मां मुहम्मद करीम खे ॾेई छॾियो आहे हिकिड़ो मसइलो तव्हां ॿुधायो मां सम्झां थो कंहिं खे बि इख़्तिलाफ़ इन में कोन्हे क़ुरान में जहान जा इल्म आहिनि या न आहिनि हर मसइलो आहे हज़रत अली खे हिकिड़े चयो हो यहूदीअ क़ुरान में सभु कुझु आहे चई हा पक चई पक मां सुवाल कंदोसि आहियां अली फरमाइनि था तूं जहिड़े तहिड़े खां सुवाल थो करे जा मां उहो आहियां जो रसूलुल्लाह जो शागिर्द आहियां कर सुवाल चए क़ुरान में सभु कुझु आहे चए हा सभु कुझु आहे पोइ इत्तिफ़ाक़ सां उहो यहूदी जेको सो ॿुची थोरा हितड़े वार हुअसि हितां मुल्क ख़ाली हितां बि मुल्क ख़ाली हितड़े ॿटड़े वार हुअसि हज़रत अली खे भुलाए पियो चई तोखे ख़बर आहे चए हा क़ुरान में सभु कुझु आहे चए हा चई हिन मूं वारी ॿुची ॾाढी जो ज़िक्र आहे क़ुरान में हाणे लॻे त मुंहिंजी ॾाढी सां क़ुरान छा हज़रत अली फरमाइनि था हा अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमाए अल बलदु तय्यिब यख़रुजु नबातहु अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो आहे जेका भली ज़मीन हूंदी आहे उन भली ज़मीन में फसल भलो ॼमंदो आहे वल्लज़ी ख़बुस ला यख़रुजु इल्ला नक़दा पर जेका ज़मीन किनी हूंदी आहे कलराठी हूंदी आहे उते दाणा दाणा ॼमंदा आहिनि ख़ुदा तो वारो बयानु करे छॾियो
अबा क़ुरान में हर शइ आहे। मां पंहिंजे तरफ़ां नथो चवां, ज़ोरी कोन थो मञायां, मतां ॾाहिरी चवनि सर असांखे ज़ोरी मञायो। अल्लाह ताला कुरान पाक में फरमा ला रतबिम वला याबिस इल्ला फी किताबिम मुबीन। हर सुकी शइ हुजे चाहे आली शइ हुजे, अल्लाह ताला उन जो कुरान पाक में बयान फरमाए छॾियो आहे। मुंहिंजा असांजो ईमान आहे त कुरान कामिल किताब आहे। काइनात जा इल्म कुरान में, साइंस कुरान में, मुंहिंजा मंतिक कुरान में, उसूल कुरान में, बलागत कुरान में, अदब कुरान में, रियाज़ी कुरान में, अॻियां पोयां इल्म कुरान में, मुजादा दुनिया जा जेके भी मसाइल आहिनि मुस्लमाननि जा कुरान पाक में, हर शइ तो जो कुरान पाक में ॼमण खां वठी करे मरण ताईं तोसां जेके भी ज़िंदगीअ जा मामला पेश अचनि, हिकमत हुजे, सियासत हुजे, उसूल हुजे, तमद्दुन हुजे, छा भी हुजे, तारीख़ हुजे, अवां कुरान पाक जे इल्मनि ते नज़र फरमायो। ख़ुदा जो कसम आहे हर शइ अल्लाह कुरान में रखी छॾी आहे। जेकॾहिं न को निभागो चवे त कुरान माज़ अल्लाह 1400 साल जो पुराणो किताब आहे, फरसूदो थी वियो आहे, ऐं इहो हाणे असांजा हिन सदी जा नवां मसइला हल नथो करे। पुराणो हो उन ज़माने जे लाइ जीअं जीएम सैयद चवंदो हो, नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक, सदाईंदो सैयद हो पर कम वरी काफ़रनि वारा हुआसीं। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, मुस्लमान जो अक़ीदो आहे त अल्लाह ताला जो क़ुरान क़यामत ताईं हर मसइले जी रहनुमाई करे थो या न? हला वरी ॿियो दलील ॿुधो क़ुरान मां। अल्लाह ताला क़ुरान पाक में इरशाद फरमायो आहे नज़्ज़लना अलैकल किताब तिबयानल लिकुल्लि शै। ऐं मुंहिंजा प्यारा नबी, असां तुंहिंजे मथां किताब यानी क़ुरान नाज़िल कयो आहे जेको तिबयानल लिकुल्लि शै, हर शइ जो बयान कंदड़ आहे। हर शइ जो, वरी चओ हर शइ जो, केरु? क़ुरान। केरु कंदड़ आहे? कंहिं नाज़िल कयो आहे? कंहिं ते नाज़िल कयो आहे? हाणे तूं पाण फ़ैसिलो कर। हर शइ क़ुरान में, आख़िरत जो इल्मु क़ुरान में, क़यामत जो इल्मु क़ुरान में, दुनिया जो इल्मु क़ुरान में, सुभाणे जो इल्मु क़ुरान में, साल खां पोइ अचण वारो आख़िरत ताईं क़ुरान में, हर शइ क़ुरान में, हर शइ क़ुरान पाक में आहे। जॾहिं अल्लाह पाण फरमाए थो तिबयानल लिकुल्लि शै, कुल शइ जो बयानु कंदड़ आहे। हाणे तोखे मञणो पवंदो जॾहिं हर शइ क़ुरान में आहे, क़ुरान मुस्तफ़ा जे सीने में आहे। क़ुरान कंहिंजे सीने में आहे? नाहे? आहे। जे आहे त पोइ अदा तूं चओ त हर शइ जो इल्म मुस्तफ़ा जे सीने में आहे। जे क़ुरान में हर शइ नाहे त पोइ भली चओ त रसूलुल्लाह खे फलाणी ख़बर कान हुई, फलाणी ख़बर कान हुई, फलाणी ख़बर कान हुई, तूं भली चओ, मुंहिंजा अदा तोखे पोइ फुल इख़्तियार आहे। पर जे चवे थो त न क़ुरान में हर शइ आहे त पोइ चओ त हर इल्म बि मुस्तफ़ा जे सीने में आहे। अल्लाह शल असांजे मौलवियुनि खे हिदायत करे। असांजो उस्ताद साईं मौलवी मोहम्मद सालिह असांजो आलिम त उस्ताद हो, पर आलिम खां गॾु वरी वधीक फ़क़ीर हो। सम्झो था न साईं? हिते जमात जा पोड़ा पोड़ा वेठा हो, तव्हांजो ॾिठल हो। आलिम हो पर हुन सां गॾु इल्म ते हुनजे मथां वरी फ़क़ीरी ग़ालिब हुई। उहो भोगन में फरमाईंदो आहे, वाह जे मौलवी मुस्लमान थियो माना हाथी हिलाल थियो। मौलवी रुगो मुस्लमान थी पियो त सम्झो त हाथी हिलाल थी पियो। हाथी हिलाल थींदो आहे त जी माना मुलो मुस्लमान कोन थींदो आहे। अदा इहा मुस्लमानी आहे। जो मिंबर हुजे रसूलुल्लाह जो, मस्जिद हुजे घर अल्लाह जो, अॻियों क़ुरान खुलियो पियो हुजे ऐं वेठो चवे त नबी खे ख़बर कान्हे का, याकूब खे ख़बर कान पई, याकूब अलैहिस्सलाम खे पतो कोन पियो, याकूब अलैहिस्सलाम खे यूसुफ जी ख़बर ई कान पई। रोई 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 नबीअ जूं अखियूं नाबीन थियूं। अड़े जंहिं नबीअ खे पुट जी ख़बर कान्हे का, ॻोठ खां महल ते ॿाहिरि खूह में पियो आहे, पोइ उन नबीअ खे जॾहिं पंहिंजे पुट जी ख़बर कान्हे का, तव्हां कीअं था चओ त नबीअ खे ग़ैब जो इल्मु आहे? ओ निभागा असल ख़ुदा हिदायत करी क़ुरान पढ़ त ख़बर पवई। अल्लाह जो नबी सूरत यूसुफ में बीठो आहे। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम फरमाए थो, इज़ क़ाल यूसुफ लिअबीहि या अबत इन्नी रअयतु अहद अशर कौकबन वश्शम्स वल क़मर रअयतुहुम ली साजिदीन।
यूसुफ अलैहिस्सलाम पे चवे इन्नी रायतु अहद अशर कौकबा। ओ बाबा याकूब अलैहिस्सलाम जी पुटड़ा रायतु अहद अशर कौकबा, रात मां ख्वाब लदो आ 11 सितारा हल ओए छा प्या कल। ओ अल्लाह जो नबी फरमाए, कुरान फरमाए तो अहद अशर कौकबन 11 सितारा वशम्स सिज वल कमर ऐं चंद्र रायतुहुम ली साजिदीन। ओए 11 सितारा सिज चंद्र मुके सजदा प्या कन। नारे तकबीर, नारे रिसाला, नारे तहकीक। अब कुरान आया मैं पांच तरफ हटाया तो हाफिज साहब करा से कुरान शरीफ सूरत यूसुफ जी शुरुआत इहो ये हजरत यूसुफ चवे त राय तो अहद अशर कौकबन वशम्स वल कमर रायतुहुम ली साजिदीन। याकूब छा तो फरमाए क़ाल या बुनय्य ला तक़सुस रुअयाका अला इख़्वतिका फ़यकीदू लक कैदा इन्न शैतान लिल इंसानि अदुव्वुम मुबीन। ओ बचड़ा ला तक़सुस रुअयाका अला इख़्वतिका, खबरदार इहो जेको ख्वाब लधो थी भाइरनि खे न ॿुधाइजां। फयकीदू लक कैदा, तुंहिंजे लाइ रिथूर थींदा, तुंहिंजे लाइ साज़िशूं कंदा, तुंहिंजे लाइ चालूं खेॾंदा, तोसां हसद कंदा। मां तोखे मनो थो कयो ख्वाब न ॿुधाइजां। हाणे अॻ में त हुनखे सौ सिधो झले थो त न ॿुधाइजां। अॻिते फरमाए थो वकज़ालिक यजतबीक रब्बुक वयुअल्लिमुक मिन तअवीलिल अहादीस। अल्लाह ताला जी ज़ात बाबरका जो कुरान आ, यूसुफ सूरत आ, बाबो याकूब तो फरमाए वकज़ालिक यजतबीक रब्बुक वयुअल्लिमुक मिन तावीलिल अहादीस वयुतिम्मु निअमतहु अलैक व अला आल याकूब कमा अतम्महा अला अबवैक मिन क़ब्ल इब्राहीम व इसहाक इन्न रब्बक अलीमुन हकीम। यूसुफ अलैहिस्सलाम अला तू चवी तो त याकूब के खबर कान्हे काथे खूह में पयो आ। ओ अंधा कुरान पढ़, अल्लाह जे नबी ते इल्जाम न हण, खुदा जे कुरान ते इल्जाम न हण। अल्लाह जो नबी त दसे पियो 40 साल पो जेको कम थियण वारो आ, हजरत यूसुफ अलैहिस्सलाम के 40 साल खां पो जेका शय मिलण वारी आ, याकूब अलैहिस्सलाम अगे ही चए पियो वकज़ालिक यजतबीक रब्बुक। ओ मुंहिंजा बचड़ा मां ॾिसी रहियो आ त रब करीम तोखे नबूवत ॾींदो। वयुतिम्मु निअमतहु अलैक, पंहिंजी नेमत तोते तमाम कंदो। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जहिड़े नमूने सां तुंहिंजनि अबनि ॾारनि खे नाला थो खणे। अल्लाह ताला जी ज़ात जी इब्राहीम खे इसहाक खे तुंहिंजनि वॾनि खे रब करीम नवाज़ियो आहे, अहिड़े तरीक़े सां अल्लाह ताला तोखे नवाज़ींदो। हाणे मां तोखां पुछां थो मसुर जे वाह जा मुस्लमान त याकूब अलैहिस्सलाम खे ख़बर हुई या न हुई? अॻुवाट ॿुधाए पियो, बाक़ी मोली थो चए त खूह में न ॿुधायई न, खूह में। हिकिड़ी माई चयो हो मुड़ुस खे त मुआ दावाऊं थो करे त मां वली आहियां, मां त ॿुधो आहे त वली उॾामंदा आहिनि, तुंहिंजो त अफ़ाली कोन्हे। माई किथे थी मञे? हिन दिलि में सोचियो त मां बि करामत वारो त आहियां, पर का ॾेखारियांसि लिकी लिकी करामत मन मञे। हफ़्तो खनि ॻाल्हि खे टारे करामत जे ज़ोर ते घर जे मथां उॾाए उॾामी हिनखे ॾेखारियईं। माई वेठे पियो अन्न छड़ियो, ओचितो जो नज़र पैसे ॾिठई त भड़ा को शख़्स आहे, को बुज़ुर्ग आहे, उॾरे थो पियो। हैरत में अची वई, सुञातई कोन। वरी ॿियो ॾहाड़ो थियो त पाण पई ॻाल्हि करे, कल्ह मां ॾिठो हिकिड़ो असांजे घर जे मथां अलाह जो वली हो, करामत जे ज़ोर ते उॾाणो पे वियो। मुड़ुसु पको पियो करे, ॾिठो हुई? चए हा ॾिठो। पक ॾिठो हुई? चए हा पक। चए सुञातो हुई? चए न। चए हो मां हुस मां? चए हाँ तूं है। हक़ ते पासीरो पासीरो पे वए। मां बि चयो त कुझु खंजणो आहे से। अब आहे छा चइबो, न पई जा पार। छा छा
ओ मुसलमान तू कलमा भरे नबियन जी तारीफ़ जे बजा ऐ बकड़े जे खूह जी ख़बर कानस। अरे 40 साल अॻु में ॿुधाए थो वकज़ालिक यजतबीक रब्बुक वयुअल्लिमुक मिन तअवीलिल अहादीस वयुतिम्मु निअमतहु अलैक वअला आल याकूब कमा अतम्महा अला अबवैक मिन क़ब्ल इब्राहीम व इसहाक इन्न रब्बक अलीमुन हकीम। होॾो अल्लाह जो नबी 40 साल जी अॻु जी ख़बर ॿुधाए पियो वरी चए पियो हाओ हाओ 40 साल ॿुधाई पर खूह जी ख़बर कान पियसि। ओयो पासीरो पासीरो। असल ॻाल्हि छा आहे त नबी कंहिंजो नुमाइंदो आहे? चओ चओ कंहिंजो नुमाइंदो आहे? बराबरि तूं थो चवीं त यूसुफ अलैहिस्सलाम खूह में आहे, मां बि मञा थो। ऐं तूं थो चवीं याकूब खे ख़बर कान पई, पर मां इहा ॻाल्हि कोन थो मञा। याकूब खे ख़बर आहे त खूह में आहे। भला पोइ आहे त पोइ छो न पियो कढी अचेसि? इन्ही में अल्लाह जी मर्ज़ी ही नबी चवंदो आहे जेका अल्लाह जी मर्ज़ी सां मुंहिंजी मर्ज़ी। रब्बुल आलमीन जे ज़ात बाबरकात जी मर्ज़ी आहे। मुंहिंजा दोस्तो अचनि था वापारी यूसुफ अलैहिस्सलाम खे कढी वञनि था पिया, मिस्र में वञी विकिणनि था पिया। मिस्र में मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो अज़ीज़ मिस्र पाण वटि रहायो आहे। मुंहिंजा दोस्त ज़ुलेखा ख्वाब में 14 साल अॻु में ॾिठो हो। रोई रोई ज़ुलेखा बीमार थी पई आहे। जॾहिं यूसुफ उनखे मिलियो आहे त बीमारियूं लही वञनि थियूं पियूं। यूसुफ अलैहिस्सलाम खे आख़िर पाण ॾे कशिश करे थी पई, पर अल्लाह जो नबी अञा उन टाइम ते मस बालिग़ थियो आहे, नौजवान आहे, ॾाढ़ी बि कान लथी आहे। ज़ुलेखा खे बुरो इरादो थी पियो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे कमरे में वठी दरवाज़ा बंदि करे चवे थी हेॾे आ। जंहिं कमरे में वठी थी वञे उन कमरे में पत्थर जो हिकिड़ो बुत पियो हो। ज़ुलेखा अॻु में पंहिंजी चादर लाथी आहे, चादर लाहे बुत जे मथां हीअं ॾिनी आहे। यूसुफ अलैहिस्सलाम खे पोइ पई सॾे। यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो त अॻु में ॿुधाए सॾे त थी, तोॾे अचां या न अचां पोइ जी ॻाल्हि आहे, पर हिन बुत जे मथां कपिड़ो छो ॾिनो थी? ज़ुलेखा चवण लॻी मुंहिंजो अल्लाह आहे, मुंहिंजो महबूद आहे, मां हिनखे पूॼींदी आहियां। बुत परस्त हुई। मां हिनखे पूॼींदी आहियां, इनखे सजदा कंदी आहियां। मां तोखे पाण ॾे सॼां थी, मतां इहो ॾिसी वठे इन जे मुंहं ते कपिड़ो ॾियां त जीअं न ॾिसे। यूसुफ अलैहिस्सलाम जेको जवाब ॾिनो बुज़ुर्ग हुनजो तर्जुमो कयो आहे, तोरा शर्म आयद अज़ीज़ संगे खार मरा शर्म नायद ज़ परवरदिगार। हाँ तोखे न पत्थर खां हया थो थिए, मूंखे पंहिंजे परवरदिगार खां पहिरियों हया थो थिए। मुंहिंजा दोस्तो अल्लाह जो क़ुरान थो चवे, ॿुध क़ुरान। क़ुरान ॿुधंदे या न? तोखे ताना हणंदा आहिनि त बैत पढ़ंदा आहिनि, किसा खणंदा आहिनि, क़ुरान कोन पढ़ंदा आहिनि। ओ क़ुरानी तूं क़ुरान पढ़ंदो आहे पर माना कोन कंदो आहे, माण्हुनि खे बेवकूफ़ बणाईंदो आहे। अल्लाह ताला जो क़ुरान पढ़बो आहे त तर्जुमो कबो आहे, सम्झाइबो बि आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो क़ुरान छा थो फरमाए पियो? ज़ुलेखा पई हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे सॾे। अल्लाह पाक जल जलालुहु मन वालो फरमातो वलक़द हम्मत बिही व हम्म बिहा लौला अर्रा बुरहान रब्बिही। अल्लाह ताला जल जलालुहु मन वालो पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो आहे वलक़द हम्मत बिही। हज़रत बीबी ज़ुलेखा बि इरादो कयो जेको हुन जे दिलि में हो यूसुफ खे छिकियां। अल्लाह ताला फरमाए थो वहम्म बिहा लौला अर्रा बुरहान। जेकॾहिं यूसुफ बुरहान न ॾिसे हा, तवजो कजो हेॾे, तवजो कजो, जेकॾहिं यूसुफ बुरहान न ॾिसे हा त शायदि उहो बि इरादो करे हा, पर बुरहान जो ॾिठई त हुन इरादो ई न कयो। माई त इरादो कयो पर यूसुफ न कयो। छो न कयई? जो बुरहान ॾिठई। 3064755525। मुल्ला खे चयो छा ॾिठई बुरहान? कहिड़ो बुरहान हो?
तफसीर खोल, किताब खोल, हदीसूं खोल। खुदा पाक जो कसम आ, जमल बीबी ज़ुलेखा सॾु थी करे हेॾे आ, अंदर 7 कमरनि जी ऊंदाही आ। जमल यूसुफ अलैहिस्सलाम खे सॼई ओचितो छत घर जी खुली पई, छत जो खुली रोशनी थी। यूसुफ अलैहिस्सलाम मथे जो निहारे त उन खुलण वारी जाइ ते याकूब अलैहिस्सलाम बीठो आ। आंगुर वात में विझी चए पियो, ख़बरदार ओ बच्चा, मां तुंहिंजो बाबो बि आहियां, तुंहिंजो मुर्शिद बि आहियां, तुंहिंजो नबी बि आहियां। यादि रखजां, तो अञा नबूअत जो ऐलान कोन कयो आ। औरत तोखे बुराई ॾे सॾई थी, ख़बरदार पंहिंजो ईमान बचाइजां। लौला अर्रा बुरहान रब्बिही, पंहिंजे रब जो बुरहान ॾिठाई। ओ कहिड़ो बुरहान हो? अरे काथे मिस्र आ, काथे किनान आ, 250 मैल जो मुफ़ासिलो आ। तूं 2.5 मैलनि जो तानो थो हणे? 2.5 मैल खूह में ख़बर कान्हेसि का? मां तोखां पुछां थो, 250 मैल ते कीअं पे ॾिठई त यूसुफ खे ज़ुलेखा सुक कयो आ? कामिल मुर्शिद जो कमु हूंदो आ, कामिल पीर जो कमु हूंदो आ, कामिल अब्बे जो कमु हूंदो आ, अल्लाह जे नबी जो कमु हूंदो आ त ॾुखे टाइम ते, ज़िना वारे टाइम ते बि पंहिंजे मुरीद खे बचाए वठे। तूं तो चवी 2.5 मैलनि ते खूह जी ख़बर कान्हसि, पोइ मां चवां थो त 250 मैल ते कीअं ख़बर पयसि? यूसुफ अलैहिस्सलाम खे जॾहिं मथों इशारो कई न, ख़बरदार, बुरहान ॾिठई, सुञातई बाबो याकूब अलैहिस्सलाम आ। इहे यूसुफ पोयां पेर ॾींहुं भॻो आ त 7 ताला हा, 7 कमरा हा, 7 कड़ा कुंडा हा, पर अल्लाह जो नबी भॼंदो हुयो, दरवाज़ा पाण ई खुलंदा विया। मुला चओ मूंसां रीस न कजां, चओ मूंसां रीस, बाबा ॾाढे ॻाल्हायो, मूंसां रीस